वेलकम बैक नाज़रीन। साईं जेको असां कमु ॻाल्हायो पिए कॉन्स्टिट्यूशन ते ऐं उनजे जेका इंटरप्रिटेशन ते जेको जज जो कमु आहे बेसिकली। हाणे तव्हां ॾिसो हिकिड़ो मुतफ़िक़ा आइन आहे असांजो 73 जो, जंहिंमें सभई पॉलिटिकल पार्टीज़ हुयूं, उन्हनि इहो अप्रूव कयो ऐं उन में कलेक्टिव विज़डम हुई। हाणे हिते स्प्लिट डिसीजन सां जेको हींअर 63 जी ॻाल्हि था कयूं, हिकिड़े मुतफ़िक़ा आइन जे इंटरप्रिटेशन अचे थी स्प्लिट डिसीजन सां 4-3 या 3-2 या 3-2 या 3-1 या 4-1 ऐं उते 4 जज जेके वेही हिकिड़े कलेक्टिव सिस्टम जे उनखे नेगेट था कनि ऐं उनजी ग़लति इंटरप्रिटेशन कनि था, त छा उन्हनि जजनि खां पुछाणो न थिए? साईं ॾिसो, जेका कॉन्स्टिट्यूशनल स्कीम आहे, असां जेको दुनिया जो मदर डेमोक्रेसीज़ आहिनि, यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, यूनाइटेड किंगडम, उतों असां इहो डेमोक्रेसी जो, कॉन्स्टिट्यूशनलिज्म जो, इदारनि जो, ट्राइकोटॉमी ऑफ पावर्स, सेपरेशन ऑफ पावर्स, इहे सभु असां उतों वरिता आहिनि। कहिड़ा इदारा हूंदा, कीअं कमु कंदा। उते इहो आहे त पार्लियामेंट जेको आहे उनखे कानून ऐं आइन ठाहिण जो इख्तियार आहे, बेशक, ऐं उनजी इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्ट कंदी। सही, ठीकु आहे। हाणे उहे ज़ाहिर आहे असां वटि त अञा 17 जजिस आहिनि, टोटल स्ट्रेंथ आहे सुप्रीम कोर्ट जी, पर अमेरिका में त उहे 9 जज आहिनि। उहे चवंदा आहिनि 9 मोस्ट पावरफुल पर्सन्स आहिनि। उहे ज़ाहिर आहे एॾे सारे स्टेट आहे, एॾो सारो मुल्क आहे, दुनिया जो सुपर पावर आहे। उते त सभु 9 गॾु वेही, पर 9 थिया न सही। पार्लियामेंट त हुननि जी केॾी आहे या टोटल हुननि जी आबादी? उते तव्हां ॾिसो न, यूके में अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे, लिखियल न आहे। अमेरिका में सभिनि खां नंढो आहे, रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे। पर अॼु ताईं कंहिं बि कॉन्स्टिट्यूशन जे मसइले में मां नथो सम्झां त अमेरिका में अहिड़ी का जेका आहे दंगा मुश्त थी हुजे। बिल्कुलु सही था। ऐं ॿी ॻाल्हि साईं ॾिसो, जे 73 जो कॉन्स्टिट्यूशन लिखियो हुयो, जे ड्राफ्ट कयो, जे सभिनी खे गॾु कयो हफ़ीज़ पिरज़ादा साहब, उहो जजनि जे आॾो बीही थो चवे त असां इहो जेॾी महिल कानून आंदो, असांजी जेका डिस्कशन थी उनजो ई मतिलबु हुयो, ऐं उहो उनखे नेगेट करे हू चवंदा न, तव्हां जेको चयो आहे, तव्हां जेको लिखियो आहे उनजो मतिलबु मां ॿुधाईंदुसि, तव्हां न ॿुधाईंदो। उहो ठीकु आहे, ॾिसो उहो ठीकु आहे। साॻी रीति, माफ़ कजो, साॻी रीति 18वीं अमेंडमेंट जो जेको ख़ालिक आहे, मौजूद आहे, उहो रज़ा रब्बानी साहब आहे। उहो ॿी सुप्रीम कोर्ट थो चए त असां ही जेको स्कीम हुयो हुनजे पोयां ही हुयो ऐं उनजी इंटरप्रिटेशन मां तव्हांखे ॿुधायां थो। उनखे चयो न, तूं जेको लिखियो आहे तूं उनजी तुंहिंजे लिखियल जो मतिलबु असां ॿुधाईंदासीं। हाणे हिते थींदा ॿुधाए। सही ॾिसो, आफ्टर ऑल उहो बि हिकिड़ो आहे त सुप्रीम कोर्ट जेकॾहिं सम्झे त पार्लियामेंट जी जेका डिस्कशन आहे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट में, उहा या लॉ ठाहिण में उहा घुराए सघे थी, उन में मदद वठी सघे थी। पर उहो बि इंटरप्रिटेशन ऑफ स्टेट्यूट्स जो इंटरप्रिटेशन करण जो हिकिड़ो मयार आहे, हिकिड़ो तरीक़ो आहे। बिल्कुलु। पर ॾिसूं इहो था, ॾिसो असांजो समाज मसलन हीअं चयो थो वञे त पॉलिटिकल पार्टीज़ चवनि थियूं त असां डिक्टेटरशिप सां मुक़ाबिलो कयो आहे, त असां हिकिड़े इदारे में डिक्टेटरशिप कीअं बर्दाश्त कंदासीं। पर उहा डिक्टेटरशिप पॉलिटिकल पार्टीज़ में बि त आहे न। असां वटि जे वन मैन शो जी ॻाल्हि हले थी पई सुप्रीम कोर्ट में, त वन मैन शो जी असां वटि पॉलिटिकल पार्टीज़ में बि त वन मैन शो आहे न। सही ॾिसो, असां वटि जेके डेमोक्रेसी जे हवाले सां, जमहूरियत जे हवाले सां जेके असां वटि खामियूं आहिनि, उहे कलेक्टिवली असांजे समाज में आहिनि। तंहिं करे उन समाज में खणी कोई बि इदारो ठाहींदासीं, उते बि हूंदियूं। कैन बी कंपेयर बनाना विद एप्पल। असां पॉलिटिकल पार्टीज़ खे सुप्रीम कोर्ट सां कंपेयर नथा करे सघूं। मां सोसाइटी जी ॻाल्हि थो कयां। सुप्रीम कोर्ट जा जजिस बि असांजे समाज में अचनि था, पॉलिटिकल पार्टीज़ जा लीडर ऐं अवाम, उहे बि अवाम में अचनि था, ऐं पार्लियामेंट जा नुमाइंदा बि अवाम में चूंडिजी अचनि था। तंहिं करे मां ॻाल्हि थो कयां त जेका समाज में ख़राबी हूंदी, असां बहितरी जी तरफ़ वञूं था पिया। उमेद आहे त असांजो हीउ बहरान ख़तमु थी वेंदो, असां बहितरी जी तरफ़ वेंदासीं। पर उन जो तरीक़ो सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू, हर माण्हू जेकॾहिं इहो तय करे छॾे त जेको बि एग्ज़िस्टिंग कानून आहे मूंखे उन ते अमल करिणो आहे, ऐं जेकर मूंखे उन ते एतिराज़ आहे त मूंखे जिदोजहद करे नओं सुठो कानून आणणो आहे। इन जो तरीक़ो इहो न आहे त असां कन्फ्रंटेशन करे इदारनि खे तबाह करे छॾियूं ऐं इलेक्शन न कराइण सां हिकिड़ो अहिड़ी रिवायत पैदा थींदी, जेकॾहिं सिविलियन हुकूमत बि इलेक्शन नथी कराए बियॉन्ड 90 डेज़, 90 ॾींहंनि खां पोइ बि, त पोइ अलाए किथे ॻाल्हि बीहे। पोइ सुभाणे जेका बि शइ हुकूमत ईंदी, ॾिसो हींअर जेके बि बहाना ॻोल्हे पई थी फेडरल गवर्नमेंट, अहिड़ा 1000 बहाना हर हुकूमत खे, हर केयर टेकर गवर्नमेंट खे, हर फेडरल गवर्नमेंट खे मिली वेंदा हर वक़्त में।
उहे कहिड़ा 4 बहाना ॻोल्हे इलेक्शन तव्हां डिले कराए छॾियो। साईं इन ॻाल्हि में त हिन मसइले में ॿी राय त ॿ रायूं त आहिनि ई कोन, हिकिड़ी राय आहे त कॉन्स्टिट्यूशन खे फॉलो करिणो आहे ऐं 90 डेज़ में इलेक्शन लिखियलु आहे कॉन्स्टिट्यूशन में। पर मां जेकी ॻाल्हि थो कयां, छा कंहिं बि ट्राइकॉम्यूनिटी ऑफ पावर जी तव्हां ॻाल्हि कई, उन कंहिंखे बि इहा इजाज़त आहे त ॿिए जे डोमेन में जेको स्टेप इन करे ऐं उनखे ॿुधाए त तव्हां हीअ कयो। हाणे मूंखे ॿुधायो इलेक्शन कमीशन हिकिड़ो इंडिपेंडेंट इदारो आहे, तव्हां हुनखे डिक्टेट कयो, हीअ कयो, तव्हां क़ौमी असेंबली खे या प्राइम मिनिस्टर खे डिक्टेट कयो जेको लीडर ऑफ द हाउस आहे, या तव्हां फॉर दैट मैटर चीफ जस्टिस खे डिक्टेट कयो कंहिं बि मसइले जे लाइ। पॉइंट इज़ त हर को पंहिंजे हदूद में रही करे कमु करे। करेक्ट। हाणे मुंहिंजो बिरोई साहिब हिते सवाल आहे, जेकॾहिं कोई बि इदारो पंहिंजे हदूद में रही कमु नथो करे पोइ असां कंहिं वटि वेंदासीं? साईं हाणे उहो ई अर्ज़ु आहे, जॾहिं जहान ख़ान फ़ैसिलो करे ऐं वरी तव्हां जहान ख़ान वटि वञो त मसइलो त उहो ई थींदो न साईं। मुंहिंजा ॻाल्हि इहा आहे त तव्हां घुमाए फिराए, हाणे ॾिसो न मयार छा आहे, हिन केस जो मयार छा आहे? सुओ मोटो को मयार आहे पॉलिटिकल केस में। सुओ मोटो जो हिकिड़ो मयार लिखियलु आहे कॉन्स्टिट्यूशन में त भई पब्लिक एट लार्ज जो जेको हूंदो, ही त मां चवां थो हे वधि में वधि सुओ मोटो जो केस आहे। से मां मञा थो, पब्लिक एट लार्ज तव्हांजो 60% मां मञा थो, पर हुन सां गॾु कॉन्स्टिट्यूशन जो इंटरप्रिटेशन जी ॻाल्हि आहे। तव्हां 63A जी ऐं 1 जी असां जेका आहे ॾिठो आहे, उहो तमामु घणो डिस्कस थियो आहे ऐं हर को मेजॉरिटी इहा चवे थी त जेका आहे उहा जेका आहे जजमेंट या उहो ऑर्डर या उहा इंटरप्रिटेशन जेका आहे उहा इज़ इक्वल टू रीराइटिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन। हिते 90 डेज़ वारी ॻाल्हि मां तव्हां सां 100% मुतफ़िक़ आहियां। पर सही इलेक्शन कराइण जे लाइ लवाज़मात कुझु खपनि। उन में लास्ट टाइम पाण ॻाल्हि डिस्कस कई वई आहे त छा ॿिया 3 सूबा इलेक्शन जो पार्ट न थियनि, छा सेंसस करे उन्हनि खे उहा उनजी जेका ड्यू राइट आहे उहा न ॾियणु खपनि। जॾहिं सुप्रीम कोर्ट कंहिं ॻाल्हि जी बि इंटरप्रिटेशन करे थी ऐं इलेक्शन चवे थी थिए त बिल्कुलु थिए, छा तव्हां डिप्राइव कंदो नंढे सूबनि खे उन्हनि जे हक़ खां महरूम कंदव? तव्हां इलेक्शन जनरल इलेक्शन जी ॻाल्हि पिया कयो। जनरल इलेक्शन जो मतिलबु इहो आहे, अॼु पंजाब जी जेका आहे अॼु जी सेंसस थिए ऐं सुभाणे 2-3 महीननि खां पोइ थिए त वरी नेशनल असेंबली वरी ॿिए सेंसस थिए। इहे बि त मसइला ॾिसणा हूंदा आहिनि। साईं ॾिसो, सेंसस जेको पहिरीं ॻाल्हि त सेंसस वारे मसइले खे हिननि सुप्रीम कोर्ट में डिस्कस ई न कयो, त इहो सेंसस जो हिननि जे लाइ इशू हुयो ई न। हिननि पे डिस्कस कयो बेंच खे, बसि फुल कोर्ट ठाहियो, फुल कोर्ट ठाहियो, फुल कोर्ट ठाहियो। इहे जेके इशूज़ कंहिं हद ताईं जेन्युइन इशूज़ आहिनि इहे हुननि डिस्कस ई न कया। ॿी ॻाल्हि, सेंसस थियो 2017 में, तॾहिं बि 2018 वारी इलेक्शन पुराणी सेंसस ते करायूं। हे त अञा सेंसस थियो ई न आहे, हे त अञा सेंसस हले पियो थो, प्रोसेस थी वियो सेंसस। ही सेंसस जे बारे में केतिरा संजीदा आहिनि इन ॻाल्हि जो अंदाज़ो इन में लॻायो त 2017 में सेंसस थियो, 18 में साल खां पोइ इलेक्शन थी, तॾहिं बि उन ते बेसिस ते न करायूं, ख़ासि कॉन्स्टिट्यूशन में अमेंडमेंट करे पुराणी सेंसस जे मुताबिक़ करायूं। अर्ज़ी हुई आहे न, त पोइ हिन जो मतिलबु इहो थियो त जेके पब्लिक एट लार्ज जे इंट्रस्ट जो जेको केस खणनि था उन्हनि ते इहो फर्ज़ु न आहे त उहा इहा ॻाल्हि बि ॾिसनि त भई नंढनि सूबनि सां हा तकलीफ़ पई थिए, असां उन इशू खे बि सुओ मोटो में खणी अचूं ऐं उनखे जेको आहे प्रॉपर गाइडेंस सां ॾिसो बिरोई साहब, इन शइ खे महसूस कंदे त कानून ठाहियो वियो आहे न, जंहिंखे सभु माण्हू सपोर्ट पिया था कनि, त सो मोटो ॾिसो शयूं ईअं ई रिफॉर्म थींदियूं न। तमामु सो मोटो जे हवाले सां, कॉन्स्टिट्यूशन ऑफ बेंचिस जे हवाले सां, जेका 3 टॉप मोस्ट सीनियर जजिस आहिनि सुप्रीम कोर्ट जा, उन्हनि जी कमेटी ठाहे उन्हनि खे ॾिनो वियो आहे पावर। इहो इन जे करे त रिजर्वेशन्स जीअं तव्हां ॾेखारियो था त कॉन्स्टिट्यूशन हिननि मसइलनि ते सो मोटो छो न खयो वियो, हिननि ते छो खयो वियो, इन जे करे त इहो कानून ठाहियो। इहो ई तरीक़ो आहे रिफॉर्म आणण जो। मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त कानून जे ज़रिए रिफॉर्म आणियो त शयूं बहितर थियनि, इदारनि खे बहितर कंदा वञो, जिथे खामी ॾिसो उनखे बहितर कंदा वञो। स्टॉर्म न कयो, शयुनि खे तहस नहस न कयो। नोबडी इज़ जेको अकुल कुल केर ई कोन्हे, चाहे उहो कंहिं बि इदारे जो सरबराह हुजे। इन ते डिस्कस कयूं था थोरी देरि खां पोइ। नाज़रीन, वक़्तु थियो आहे हिकिड़े कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था उन खां पोइ इंशाअल्लाह।